नाज़रीन, नवाबशाह जे ख़ानगी स्कूल में स्पोर्ट्स गाला जो रंगारंग प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें मासूम ॿारनि मुख़्तलिफ़ रांदियुनि में हिसो वरितो। बहितरीन रांदियुनि जो मुज़ाहिरो कंदड़ शागिर्दनि खे इनाम ॾिना विया। वधीक तफ़सील नवाबशाह मां तालिब हुसैन रिंद जी हिन रिपोर्ट में। Baby shark do 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 do, baby shark do 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 do, baby shark do 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 do, baby shark. Mommy shark do 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 do, mommy shark do 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 do, mommy shark do 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 do, mommy shark. Daddy shark do 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 do, daddy shark do 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 do, daddy shark do 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 do, daddy shark. Grandma shark do 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 do. जी नाज़रीन, मां हींअर वक़्तु मौजूदु आहियां ECED जेको ॿारनि जो स्कूल आहे, उते स्पोर्ट्स गाला जो प्रोग्राम मुनक़िद जिथे नंढा मासूम ॿार 3 सां खां 4 साल जा ॿार जेके स्पोर्ट्स में हिसो वठी रहिया आहिनि, अचो हिते जेके टीचर्स आहिनि, जेके पेरेंट्स आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कयो, हिन प्रोग्राम कीअं रचिया ऐं कीअं था महसूसु कनि। फीलिंग प्राउड त असांजा एतिरा नंढा ॿार एॾो सुठो परफॉर्म था कनि, इहे असां लाइ तमामु घणी फ़ख्र जी ॻाल्हि आहे। एॾी एक्साइटमेंट आहे त असांजा ॿार वरी सॼो कुझु थींदो आहे प्रैक्टिस सां। स्पोर्ट्स गाला कैट सेंटर ने अरेंज किया है, बहुत अच्छा लग रहा है, बच्चे बहुत खुश हैं, एंजॉयमेंट हो रही है। स्क्रीनिंग टाइम को कम करने के लिए ऐसी एक्टिविटीज़ स्कूलों में होनी चाहिए। हमें ऐसी एक्टिविटीज़ हर साल करनी चाहिए और पेरेंट्स को ज़रूर इन्वॉल्व होना चाहिए ताकि बच्चों की जो है वो फिज़िकल डेवलपमेंट हो सके। जैसा कि आज इकेट में ये स्पोर्ट्स गाला का फंक्शन सेलिब्रेट हुआ है और मैं चाहती हूँ कि इस तरह के इवेंट बहुत ज़्यादा होने चाहिए, क्योंकि यही इवेंट है जिससे एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ बच्चों की इन्हेंस होती हैं। असां ही प्रोग्राम अरेंज किया आहे, असां साल कंदा आहियूं ऐं हिन में असांजी हिकिड़ी मतिलबु टीम वर्क हूंदो आहे, महिनत हूंदी आहे, ॾाढी एक्साइटेड हूंदा आहिनि ॿार बि ॾाढा, असां बि ॾाढो एक्साइटेड हूंदा आहियूं। जी नाज़रीन, तव्हां टीचरनि जूं ॻाल्हियूं ॿुधो, उनजो चवण त अहिड़ा प्रोग्राम करणु खपनि छो जो जेके नंढा मासूम ॿार उनमें अवेयरनेस पैदा थींदी, वॾा थी ऐं बहितरीन खिलाड़ी ऐं बहितरीन रांदीगर थींदा। अहिड़ा ई प्रोग्राम कराइबा त उनमें शऊर ईंदो ऐं उहे जेके ज़हनी जेके उन्हनि जा असलाहत आहिनि उहे बहितर थींदी। कैमरामैन फैदर सां गॾु तालिब हुसैन रिंद, SS न्यूज़, नवाबशाह।